उहा इंग्लिश में थींदी आहे, ठीकु आहे। अच्छा, 1956 जे आईन जे मुताबिक़ नेशनल असेंबली में 300 मेंबर्स हूंदा। अच्छा, जॾहिं बि शॉर्ट नोट्स ठाहींदा हाणे हिन में तव्हांखे पूरो सेंटेंस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, सिर्फ़ु हिंट्स ॾियणा हूंदा आहिनि। जेको उन ॾींहुं मां तव्हांखे तरीक़ेकार सम्झायो, हाणे ॾिसो 300 मेंबर्स जस्ट एतिरो काफ़ी आहे, वधि में तव्हां ब्रेकेट में हीअं NA लिखी सघो था पिया, या ख़बर पई आहे नेशनल असेंबली जा 300 मेंबर हूंदा, ठीकु आहे। 1973 जे आईन मुताबिक़, यानी कि हिन वक़्तु नेशनल असेंबली जा केतिरा आहिनि उहो 1973 वारे में पढ़ंदासीं। अच्छा, 1973 वारो तव्हांखे हिननि ॿिन्हिनि जे मुक़ाबले में वधीक डिटेल में पढ़णो हूंदो आहे, छो जो अञा ताईं लागू थियल आहे, इन्फोर्स्ड आहे, इन करे उन मुंहिंजो क्वेश्चन बि वधीक ईंदा आहिनि ऐं उनजी डिटेल बि थोरी वधीक आहे। हिन मुंहिंजो सिर्फ़ु इहे 8-10 पॉइंट आहिनि जेके मां लिखी वियो आहे, इहे ई पुछा कंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ पुछा कयो वेंदो आहे त हे कहिड़ी तारीख़ ते, हिकु त साल यादि करे छॾियो, 56 खां पोइ यानी कि 58, 2 सालनि में जेको आहे सो हे ख़तमु थी वियो। कहिड़ी तारीख़ ते थियो? अक्टूबर 7 ते। काई तारीख़ ते? 7 अक्टूबर ते। कंहिं ख़तमु कयो हुयो? सिकंदर मिर्ज़ा, ठीकु आहे। सिकंदर मिर्ज़ा जेको आख़िरी गवर्नर जनरल हुयो ऐं पाकिस्तान जो पहिरियों प्रेसिडेंट हुयो, 4 गवर्नर जनरल रहिया न, हे आख़िरी हुयो। उनखां पोइ हिन खे उहिदे खे चेंज करे छा कयो वियो हुयो? प्रेसिडेंट। हाणे छो जो करे उन वक़्तु हे प्रेसिडेंट हुयो, इन छा कयो, इन आइन खे ख़तमु करे ऐं मार्शल लॉ इन्फोर्स कयईं, ऐं उनजो जेको मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हुयो उहो उन वक़्तु जे आर्मी चीफ यानी कि अयूब ख़ान खे रखियईं। अयूब ख़ान वरी हिन खे उहिदे तो हटाए करे यानी कि एक्ज़ैक्टली 20 ॾींहंनि खां पोइ यानी कि 27 अक्टूबर ते उहो पाण प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान थी वियो, ठीकु आहे। जीअं मुशरफ जेको आहे सो हिन खे हटायो हुयो नवाज़ शरीफ़ खे, अहिड़े तरीक़े सां हिन खे हटाए करे ऐं पाण प्रेसिडेंट थी वियो। घणनि ॾींहंनि खां पोइ? 20 ॾींहंनि खां पोइ, जीअं हुन आइन टोड़ियो। छो जो मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर उहो हुयो, उनजे हथ में हुयो सॼो, चवंदा आहिनि जिसकी लाठी उसकी भैंस, त पोइ इन करे इहो प्रेसिडेंट थी वियो। केरु? अयूब ख़ान, ठीकु आहे। ऐं पुछंदा आहिनि त कंहिं जेको आहे सो इन खे एब्रोगेट कयो या इन खे ख़तमु कयो हुयो, त उहो कंहिं कयो? सिकंदर मिर्ज़ा कयो हुयो, ठीकु आहे। 300 मेंबर अक्टूबर 7 अक्टूबर 1958 ते एब्रोगेट थियो या ख़तमु कयो वियो। 27 अक्टूबर ते अयूब ख़ान चार्ज संभाली। अच्छा, उनखां पोइ आहे 1956 जे आइन मुताबिक़ प्रेसिडेंट जेको आहे उहो स्टेट जो हेड हूंदो। हिन वक़्तु बि जेको आहे उन मुताबिक़ इहो आहे त जेका हेड स्टेट हूंदी, यानी कि जेका रियासत आहे पाकिस्तान, उनजो हेड जेको आहे उहो प्रेसिडेंट हूंदो, ऐं जेका गवर्नमेंट हूंदी उनजो हेड जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर हूंदो। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे, यानी कि जेको पाकिस्तान जेको ख़ितो आहे या रियासत आहे उनखे जेको रिप्रेज़ेंट कंदो आहे उहो सदर कंदो आहे। जेका हुकूमत हूंदी आहे उहा PTI जी बि थी सघे थी, नून लीग जी बि थी सघे थी पई, या मिक्सड अचार बि थी सघे थी पई। बहरहाल उनजो जेको गवर्नमेंट जो हेड हूंदो आहे उहो, या जेका नेशनल असेंबली जो जेको लीडर खणी चऊं त उहो छा हूंदो आहे? प्राइम मिनिस्टर हूंदो आहे, ठीकु आहे। अच्छा, प्रेसिडेंट 5 सालनि जे लाइ चूंडियो वेंदो, इहो 1956 जे आइन मुताबिक़ हुयो। अच्छा, डायरेक्ट जेको आहे सो इलेक्शन जेको मेथड हुयो, जीअं 1962 वारे में इनडायरेक्ट इलेक्शन जो मेथड हुयो, 1956 वारे में डायरेक्ट इलेक्शन जो मेथड हुयो, यादि रखी छॾियो। ऐं चौधरी मोहम्मद अली प्लेड वाइटल रोल, ऑलरेडी तव्हांखे ॿुधायो आहे त उहो उन वक़्तु वज़ीर आज़म हुयो, ऐं जेको मेन जेको हिन जी ड्राफ्टिंग करण में हिन जो वॾो हथु हुयो, ठीकु आहे। अच्छा, हे जेको आहे सो पास कॾहिं थियो हुयो नेशनल असेंबली मां, जेको आहे सो हे पास कॾहिं थियो हुयो? 1956 में त थियो हुयो, पर 29 फरवरी में। ॾिसो 23 मार्च ते थियो आहे। 23 मार्च खां तक़रीबन 24 ॾींहं पहिरियों, या ईअं खणी सम्झो 1 महीनो पहिरियों, यानी कि पोएं महीने में फरवरी में उन शायदि लीप ईयर हुयो, छो जो हूअं नॉर्मली 28 ॾींहं थींदा आहिनि फरवरी में, उन में शायदि 29 जेको आहे सो तारीख़ हुई। उन लीप ईयर में उन तारीख़ ते 29 फरवरी ते जेको आहे सो मंज़ूर थियो हुयो, ऐं 23 मार्च ते हिन खे छा कयो वियो? लागू कयो वियो। यानी कि हिकिड़ो मुसविदो आयो, असेंबली उनखे चेक कयो ऐं उनखां पोइ उनखे अप्रूवल ॾिनो, पर उहो इन्फोर्स कॾहिं थियो? 23 मार्च खां। हाणे 1956 में सिर्फ़ु इहे चंद शयूं हुजनि जेके तव्हांखे यादि रखणियूं आहिनि, जेके आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं आहिनि। हिकु दफ़ो वरी रिपीट करे वञूं था पिया, जेको आहे सो 23 मार्च ते इन्फोर्स थियो हुयो। इन जे अंदरि 234 आर्टिकल आहिनि, 13 पार्ट्स या चैप्टर्स आहिनि, ऐं 6 इन जे अंदरि शेड्यूल्स आहिनि, ठीकु आहे। लैंग्वेज इन जूं 2 हुयूं, उर्दू ऐं बंगाली। 300 मेंबर्स हुया। 7 अक्टूबर 1958 ते हिन खे ख़तमु कयो वियो। प्रेसिडेंट जेको आहे सो हेड ऑफ द स्टेट हूंदो आहे, जेको 5 सालनि जे लाइ चूंडिबो आहे, ऐं डायरेक्ट वोटिंग मेथड हुयो। चौधरी मोहम्मद अली हिन जे अंदरि वाइटल रोल प्ले कयो। हाणे सिर्फ़ु एतिरियूं शयूं हुयूं। अच्छा, तव्हांखे इहो सॼो जीअं मां हिन में कढियो आहे, ईअं मां ऐं मुंहिंजे एडमिन्स महिनत करे, ऐं तव्हांखे 3 जेके आइन आहिनि उहे तव्हांखे 1 लाइनर फॉर्म में हलवे जी सूरत में नईम्स ऑलराउंडर बुक में मिली वेंदा। हाणे सभिनि खां पहिरियों कॉन्स्टिट्यूएंट असेंबली, कॉन्स्टिट्यूशनल डेवलपमेंट इन पाकिस्तान। हाणे हिन में जेके मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहिनि उहे ॾिनल आहिनि, जेके अक्सर जेको आहे आइन मां पुछा वेंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ जेको आहे सो 1956 जो आइन, ठीकु आहे। हाणे हितां ॾिसो हे स्टार्ट आहे, घणा पॉइंट आहिनि तव्हां हितां ॾिसी सघो था। 1 लाइनर में 10, 12 ऐं वधि में 15 पॉइंट आहिनि। हुन में इहे ई शयूं डिस्कस थियल आहिनि, त 234 आर्टिकल, 13 पार्ट्स, 6 शेड्यूल्स, उर्दू ऐं बंगाली जेको ऑफिशियल लैंग्वेज हुई, ऐं पार्लियामेंट्री फॉर्म हुयो। अच्छा, हिन जे अंदरि पार्लियामेंट्री फॉर्म हुयो, यानी कि जेको छा चइबो आहे क़ौमी असेंबली जेको आहे सो उहो हुयो। जेको 1962 वारो हुयो उहो हुयो प्रेसिडेंशियल सिस्टम ते बेस्ड हुयो, ठीकु आहे।
अच्छा, ॿियूं जेकी बि शयूं आहिनि 300 मेंबर्स हुया, सिकंदर मिर्ज़ा हिनखे एब्रोगेट कयो 7 अक्टूबर 1958 ते। जेकियूं बि शयूं आम हमनि जेके तव्हां मां शेयर कयूं उहे सभु हिन में लिखियल आहिनि। अहिड़ी तरह सां 1962 वारे में ईंदो तव्हांखे उअं ई 10-12 शयूं वन लाइनर फॉर्म में यानी कि हलवे जी सूरत में टू द पॉइंट जेको आहे लिखियल मिलंदियूं। वरी 1973 में ईंदो त वरी उन में जेके आम डेवलपमेंट्स हुयूं या आम शयूं जेके पेपरनि में पुछा कयूं वेंदियूं आहिनि उहे तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। ठीकु आहे। सो हे तव्हांखे जेको आहे जस्ट 1 खां 1.5 पेज ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में जेके इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि उहे तव्हांखे हिन ते मिली वेंदा। अच्छा, हाणे 1956 वारो आइन पढ़ी आयासीं मिंट में क्विकली। इन ई वीडियो में 1962 वारो आइन बि पढ़ी था वठूं। उनखां पोइ 1973 वरी जेको आहे सो पाण अलॻि सां अलॻि वीडियो में पढ़ंदासीं, छो जो उहो थोरो एक्सटेंडेड आहे। उन में केतिरियूं अमेंडमेंट्स थियूं आहिनि ऐं पोइ ख़ासि तौर ते उन्हनि जा जेके आर्टिकल आहिनि त कहिड़े आर्टिकल तहत कहिड़ो कमु थींदो आहे उहे बि कुझु पुछा वेंदा आहिनि। अच्छा, हाणे जीअं तव्हांखे मां चयुमि त हे 8 जून 1962 ते पास थियो हुयो। ऐं हुन में जेको आहे सो आर्टिकल हुया 234। हिन में आर्टिकल घणा आहिनि? 250। कंपेरिज़न में यादि कंदो, यादि रखणु आसान थींदो, यानी कि ईअं सम्झो खणी 16 आर्टिकल वधाया विया। पार्ट्स जेके हिन जा चैप्टर्स हिन में 12। पहिरियों वारे में यानी कि 1956 वारे में घणा हुया? 13 हुया, यानी कि हिकिड़ो चैप्टर या पार्ट घटिजी वियो। शेड्यूल हुन में 6 हुया, हिन जे अंदरि 3 शेड्यूल आहिनि। ठीकु आहे। अच्छा, 2/3 मेजॉरिटी जी जेको आहे सो हिन में आयो त जेकॾहिं कंहिं बि कानून में चेंजिंग करणी आहे त 2/3 मेजॉरिटी जेको आहे सो हूंदी। हाणे 2/3 मेजॉरिटी छा आहे? 2/3 मेजॉरिटी जो मतिलबु आहे त 66%, यानी कि 100 खे 3 हिसनि में विरायो। ठीकु आहे। या ईअं खणी चओ जेके असेंबली जूं टोटल सीट आहिनि उन मंझां हे जेको आहे कम से कम 2 हिसा जेके आहिनि उनखे वोट ॾियनि। ठीकु आहे। इन जी परसेंटेज ईंदी आहे 66.6%। जेके अणपूर जी सूरत में लिखंदो त 2/3 मेजॉरिटी थींदी आहे। या अञा सवली सिंधी में चओ त हर 3 मेंबर्स मंझां, जेकॾहिं हे 3 मेंबर वेठा आहिनि नेशनल असेंबली जा, इन मंझां 2 वोट येस में वोट ॾींदा, 2 मेंबर्स नेशनल असेंबली जा यानी कि MNAs, त पोइ जेको आहे सो उहो अप्रूवल उनखे मिली वेंदो। ठीकु आहे। या वरी अञा ॿियनि लफ़्ज़नि में चओ त 100 मंझां 67 ॼणा, 100 मां 67 मेंबर जेको आहे उनजे हक़ में वोट ॾियनि। जीअं मिसाल था वठूं त बाबा हाणे जेको आहे सो असां चऊं था त जेको असांजो प्रेसिडेंट आहे उहो 5 सालनि जे लाइ ईंदो आहे, न इहो असांजो 2 सालनि जे लाइ अचे। मिसाल वठूं था पिया। हाणे आइन में त लिखियलु आहे 5 सालनि जे लाइ ईंदो, पोइ उहो बिल पास थींदो नेशनल असेंबली में, पोइ उन में थींदी वोटिंग। पोइ जेकॾहिं उनजे हक़ में 2/3 मेजॉरिटी यानी कि 100 मंझां 67 ॼणनि येस में वोट ॾिनो त पोइ उहो हेठां पहिरियों नेशनल असेंबली में पास थी करे पोइ वरी वेंदो जेको आहे सो सेनेट में। जॾहिं सेनेट उनखे वरी पास कंदी त उनखां पोइ वरी जेको आहे सो उहो वेंदो प्रेसिडेंट वटि, उहो उनखे अप्रूवल ॾींदो, पोइ उनखे आइन जी शक्ल मिली वेंदी। हिनखे चइबो आहे अमेंडमेंट। पोइ आइन में तरमीम कई वेंदी त हाणे आईंदा फलाणी तरमीम तहत, मिसाल 25th अमेंडमेंट तहत जेको प्रेसिडेंट आहे उहो 5 सालनि जे लाइ बल्कि 2 सालनि जे लाइ ईंदो। सो इहो तरीक़ेकार आहे। अच्छा, हाणे मिंट में असां ॾिसी था वठूं 1962 वारे आइन खे त 8 जून ते पास थियो हुयो, सॉरी इन्फोर्स थियो हुयो। 250 हिन जे अंदरि आर्टिकल्स आहिनि। ठीकु आहे। पार्ट्स या चैप्टर्स हिन जे अंदरि 12 आहिनि। शेड्यूल हिन जे अंदरि घणा आहिनि? 3 आहिनि। अच्छा, 2/3 मेजॉरिटी जेको आहे सो हिन जे अंदरि अमेंडमेंट करे सघे थी पई। अच्छा, उनखां पोइ 25 मार्च 1969, तव्हांखे चयमि न 7 सालनि खां पोइ, हाणे हिन में 7 मिलाईंदो त छा थी वेंदो? 1969। 25 मार्च 1969 ते जेको आहे सो इनखे जेको आहे सो अयूब ख़ान याया ख़ान जे अंदरि हैंडओवर कई चार्ज। ठीकु आहे। ऐं जेको आइन हुयो उनखे ख़तमु कयो वियो। हाणे एतिरा साल अयूब ख़ान रहियो। अयूब ख़ान जे मथां तमामु घणो दबाव पियो, अवाम एहतिजाजनि ते निकिरी आई। ऐं तव्हांखे हिकिड़ो मज़ेदार वाक़ियो ॿुधायां थो पियो, जेको कुदरतुल्ला शाह पंहिंजे बुक में लिखियो आहे त उनजो पंहिंजो जेको पोटो हुयो, छो इहो हिकिड़ो मशहूरु थी वियो नारो अयूब कुत्ता। ठीकु आहे। त पोइ जेको आहे सो उते कुझु ॿारनि जेको आहे सो हे पंहिंजे पोटे सां गॾु वञी पोइ कुझु ॿारनि चवणु शुरू कयो त वो देखो जा रहा है अयूब कुत्ता। या वरी उनखां पुछऊंसि त तूं कंहिंजो जेको आहे पोटो आहे या छा बि, बहरहाल उन चयो त अयूब कुत्ता। पंहिंजे ॾाॾे लाइ माना इहो लफ़्ज़ यूज़ कयो, उहो हुनजी दिलि ते वठिजी वई, छो जो कुदरतुल्ला शाह बि हिनजो प्रिंसिपल सेक्रेटरी रहियो, तमामु वेझो हुयो। इन करे हुन अंदर जूं ॻाल्हियूं इहे ॿुधायूं आहिनि या पंहिंजे बुक में लिखियूं आहिनि। उनखां पोइ हिन जेको आहे सो हालात बि ख़राबु थी विया ऐं दिलि ते बि वरितो ऐं पोइ छॾे हले वियो। ऐं चार्ज जेका आई उहा याया ख़ान जे हवाले कयईं, जेको उन वक़्तु आर्मी चीफ हुयो। ठीकु आहे। जंहिं चयो त मां फौरन इलेक्शन कराईंदुमि, पर साल खनि उहो बि कढी वियो। उनखां पोइ हिन ठाहियो LFO, लीगल फ्रेमवर्क ऑर्डर। ठीकु आहे। हाणे इहो हुयो त बाबा हिकिड़ो फ्रेमवर्क जीअं ठाहिबो आहे, हिकिड़ो कानून ठाहिबो आहे, त हाणे आइन त न आहे, आइन त थी वियो सस्पेंड। पोइ जीअं पहिरियों जेको आहे कॉन्स्टिट्यूंट असेंबली, ईअं हिन जेको आहे हिकिड़ो लीगल फ्रेमवर्क ठाहियो त इन तहत तव्हांखे जेको आहे नओं आइन ठाहिणो आहे। इहो LFO जो पुछियो वेंदो आहे त कॾहिं जेको आहे सो ठाहियो वियो या इहो ऑर्डर कॾहिं इशू थियो हुयो? इहो याया ख़ान इशू कयो हुयो। इहो 3 मार्च 1970 ते कयो वियो हुयो। ठीकु आहे। यानी कि ॾिसी सघो था पिया साल कढी वियो हुयो। अच्छा, उनखां पोइ 1 यूनिट जेको आहे सो एबॉलिश थियो। हाणे 1 यूनिट पोयों जेको आइन हुयो उनखां पहिरियों बि मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो 1 यूनिट ठाहे वियो। 1 यूनिट छा आहे? 1 यूनिट इहो हुयो त जेके 2 हिसा हुया, यानी कि हे वेस्ट बंगाल ऐं ईस्ट बंगाल, जेको हे वेस्ट बंगाल सॉरी पाकिस्तान, जेको वेस्ट पाकिस्तान आहे इन जे अंदरि सूबा हुया न, सिंध, पंजाब ऐं जेको आहे सो
KPK वग़ैरह, उन्हनि सभिनि खे मिलाए करे बसि हिकिड़ो ई 1 यूनिट ठाहे वियो त बसि सूबनि जी जेका हैसियत हुई उहा ख़तमु कई वई ऐं इन सॼे खे हिकिड़ो यूनिट कंसीडर कयो वञे पियो, इहो 1 यूनिट हुयो। उहो अॻिते हली ख़तमु कयो वियो ऐं सूबनि जो जेको उनजो स्टेटस हुयो, यानी कि सिंध, KPK, पंजाब वग़ैरह, उहो बहाल थियो। यानी कि 1 यूनिट कॾहिं जेको आहे सो ख़तमु थियो, यानी कि 1 यूनिट ख़तमु करे सूबा कॾहिं बहाल थिया 1 जुलाई 1970 ते। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ वरी इलेक्शन थिया 7 डिसंबर 1970 ते। ठीकु आहे, 1970 में इहे इलेक्शन थिया हुया, जंहिंखां